जी नाज़रीन, ॻोठ अलान ने आमुर जा रवासी पोरियत ज़ुल्फ़कार आमुर जे घर ते मुबीना तौर हमले ख़िलाफ़ आमुर बिरादरी जा माण्हू मेरापुर पहुची पीरसन पुलिस ख़िलाफ़ एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन हवाले सां उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। कौम सरेआम हमलो कयो, पुलिस जंहिंसां इन्वॉल्व आहे। असांजा उन्हनि ॾे पैसा हुया, जंहिंजे करे कूड़ी FIR करे पुलिस सां मिली भगत करे असां ते कूड़ी FIR करे असांजा माण्हू गिरफ़्तार कया। असांजे चाचो ज़ुल्फ़कार हो, जंहिंसां पीरसन ते मजदाणा क़ौम विढ़िया, वरी असांजे घरनि ते आया, असांजे घरनि ते हमलो कनि, माए मर्दे आया, गॾु पुलिस बि हुई, उते असांजे चौधारी हुई। इन जे करे असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजे घरनि जे मथां हमलो कयो आहे, पुलिस हूंदे जेको आहे हमलो कयो आहे। इन जो को कानूनी कार्रवाई न आहे। उन जे बावजूदि जेको आहे असांजी NC उन्हनि जे मथां कटियल हुई, उन्हनि जे बावजूदि को बि अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार न आहे थियो। उन जे उल्टो जेको आहे असांजे मथां केस कयो वियो आहे, FIR कयो वियो आहे। अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु असां हे जेको पुरअमन एहतजाज कयो आहे, जेको 2 ॾींहं अॻु में ज़ुल्फ़कार आमुर जे घर ते मजदाणा क़ौम जेका आहे का कई, जंहिंमें काफ़ी माल मारियो वियो, उन में कुझु माली नुक़सान बि रसायो वियो, जंहिंमें साईं जन पहिरियों एहतजाज कयो 4 खां 5 लख फुरब कया विया। जी नाज़रीन, तव्हां आमुर बिरादरी जे माण्हुनि जा वीचार ॿुधा। हुननि जो IG सिंध सरकार खां इहा ई अपील कई आहे त पोरियत ज़ुल्फ़कार आमुर जे घर ते हमलो कंदड़ जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे ऐं उन्हनि खे कानून जे कटड़े में आंदो वञे। कैमरामैन तंज़ील मेमण सां गॾु नोमान मेमण, सिंध TV न्यूज़, मेरापुर।